नाज़रीन असां एक अहम खबर शेयर करे रहिया आहियूं त चौलिस्तान जी प्रेस जी बी कैटेगरी में अवेस खान खाकवानी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। चौलिस्तान जी प्रेस जे बी कैटेगरी में ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ अवेस खान खाकवानी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल, सईद खान मुनीज़, नवाबज़ादा अतर खान खाकवानी, राजा मज़हर हयात, चेयरमैन पाकिस्तान एंड यूके अवेस खान खाकवानी के बी कैटेगरी में पहिरीं पोज़ीशन माणण ते मुबारकबाद ॾिनी आहे। नाज़रीन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त चौलिस्तान जी प्रेस जी बी कैटेगरी में अवेस खान खाकवानी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। चौलिस्तान जी प्रेस जे बी कैटेगरी में ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ अवेस खान खाकवानी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल, सईद खान मुनीज़, नवाबज़ादा अतर खान खाकवानी, राजा मज़हर हयात, चेयरमैन पाकिस्तान एंड यूके अवेस खान खाकवानी के बी कैटेगरी में पहिरीं पोज़ीशन माणण ते मुबारकबाद ॾिनी आहे।